अस्सलाम वालेकुम जाली मदद दोस्तों जी तो यूसी रसूलाबाद ते चेयरमैन परवेज़ अहमद लाशारी ऐं वाइस चेयरमैन नज़ीर अली चन्नू आहे। वार्ड 1 ते अब्दुल हफीज़ डायरी आहे। वार्ड 2 रज़ाक राजपर आहे। वार्ड 3 ते अमजद लाशारी। वार्ड 4 ते सिद्दीक राजपर आहे। एडवोकेट डिस्ट्रिक्ट काउंसलर अली नवाज़ सैतो आहे जंहिंखे पंहिंजो कीमती वोट ॾेई कामयाब कंदा। ठप्पे ते ठप्पो तीर ते ठप्पो पारा मंसूर अली शर, वडेरो गुलाम अब्बास राजबन, मसरूर अहमद शर, अली बख्श चन्नू, मकसूद अली शर, आफ्ताब अहमद लाशारी, मसूद अली शर, अमजद अली शर, सजाद अली शर, करीम बख्श शर, मुनवर अली शर, कामरान अली शर। जियो भुट्टा जियो, ठप्पे ते ठप्पो तीर ते ठप्पो, जिए भुट्टो। साथ तुझो ॾियणो आहे, ठप्पो तीर ते हेणो आहे, हर कम तोसां गॾु आहे, परवेज़ अहमद तोखे खटणो आहे। साथ तुझो ॾियणो आहे, परवेज़ अहमद तोखे खटणो आहे। चेयरमैन परवेज़ अहमद लाशारी आ, वाइस चेयरमैन नज़ीर अली चन्नू आ। चेयरमैन परवेज़ अहमद लाशारी आ, वाइस चेयरमैन नज़ीर अली आ। हर कम तोसां गॾु आहे, ठप्पो तीर ते हेणो आहे। साथ तुझो ॾियणो आहे, अब्दुल हफीज़ डायरी तोखे खटणो आहे। वार्ड 1 ते अब्दुल हफीज़ डायरी आ। वार्ड 2 ते रज़ाक राजपर आ। वार्ड 3 ते अमजद लाशारी आ। वार्ड 4 ते सिद्दीक राजपर आ। हर कम तोसां गॾु आहे, ठप्पो तीर ते हेणो आहे। साथ तुझो ॾियणो आहे, परवेज़ अहमद तोखे खटणो आहे। यूसी रसूलाबाद आहे। डिस्ट्रिक्ट काउंसलर ते अली नवाज़ सैतो आहे। इंशाअल्लाह खटींदासे, हुकूमत हेल मटींदासे, हर कम तोसां